जी बिल्कुल नाज़रीन, इन वक्त मौजूद आहियां घारो लॻ ॻोठ इज़ाम जोखियो ऐं पुरहत कंदड़ ऐं रसूल बख्श जोखियो जेको घारो ग़रीब सन में कम कंदो हो ऐं जंहिंखे ड्यूटी में जेको बरतरफ कयो वियो आहे वधीक मूंसां गॾु मौजूद उन खां मौक़ो वठूं त इन जो छा चवणु इन वारे साईं। मुंहिंजो नालो रसूल बख्श आहे, पाण जोखियो आहे। गरीब एंड सन्स न्यू बोर्ड शफियाबाद घारो में मुंहिंजी अपॉइंटमेंट 2005 में थी। 2005 खां 2019 ताईं मुंहिंजी फर्स्ट क्लास ड्यूटी हली। कंहिं बि क़िस्म जी का बि शिकायत कोन हुई। जॾहिं तरक़ी जी अपील कई तो तहसीबाज़ी जे हिसाब सां मिल इंतिज़ामिया मूंखे जबरी ऐं ज़बरदस्ती बरतरफ़ कयो वियो, जंहिंजो कंहिं बि क़िस्म जो को नोटिस को वाजिबात न मिलियो। उन खां बाद में असां 3 चकर एडमिन डायरेक्टर साहब सां मिलियासीं, उनखे रिक्वेस्ट कईसीं त सर असांखे बग़ैर के वजह जे फ़ारिग़ कयो वियो आहे, असांजी ॿुधी वञे ऐं जेकॾहिं को इल्ज़ाम आहे त उहो असांजे मथां साबित करियो। मगर उहो असां सां मिलियो बि न। उन खां बाद में मकली ठटो कराची ऐं घारो ते प्रेस क्लब ते एहतजाज भी कयो ऐं हैदराबाद लेबर कोर्ट नंबर 6 में पिटीशन भी दर्ज कई। एहतजाज तव्हां कयो, उनमें कोई रद्द अमल थियो या न? साईं, उनमें रद्द अमल इहो निकितो जो बाक़ाइदा धमकियूं ॾिनियूं वयूं त आईंदा अगरि अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी शरारत कई त तुंहिंजे लाइ सुठो कोन थींदो। ये धमकियूं कहिड़ियूं तव्हांखे? इहो मिल इंतिज़ामिया जी तरफ़ां। अच्छा, मिल इंतिज़ामिया जो जेको मालिक उहो केरु आहे? मिल जो मालिक आहे ज़ाहिद गरीब, कठियाड़ी मेमण कराची जो, जंहिंजो इहो चवणु आहे त तक जो MP हुजे, MNA हुजे या केतिरो बि वॾो को मोतबर हुजे, मुंहिंजो पंहिंजो इदारो मूंखे को बि कुझु बि नथो करे सघे ऐं लेबर डिपार्टमेंट खां मां नथो ॾिजां। उहो असांजी जेब में पियल आहे, तोखे जो कुझु बि करिणो हुजे त तूं करे सघीं थो। असीं हाणे हिन मिल इंतिज़ामिया खे अपील था करियूं त हिन ग़रीब मिसकिन 15 साल ड्यूटी कई आहे। हिन ड्यूटीअ दौरान हिनखे लाहियो वियो आहे, हिनखे पंहिंजो हक़ ॾेई ऐं हिनखे दोबारा जेको सो हिन रोज़गार ते रखियो वञे। मूं पोडकास्ट में गवर्नमेंट सर्विस कई सिक्योरिटी में, उन मां 98 में रिटायर थिया, पेंशनर आहियां ऐं पेंशन बि खणां थो, उन ते गुज़ारो करियां थो। हिन जा हे मुंहिंजो पुटु आहे, हिन जा 8-9 ॿार आहिनि। हे हिन जो दामाद जंहिंजो हीउ घर जंहिंजे दर ते बीठा आहियूं, हिननि खे बि हिननि मिल मां बर्खास्त करे छॾियो, कढी। हिनखे मुंहिंजे पुट खे को हिसाब किताब कोन थो मिले। हिनखे 14-15 साल थिया आहिनि। 13 साल मूं बि इन ग़रीब संस में सिक्योरिटी में ड्यूटी कई, उतां इस्तीफ़ा ॾेई ॾिठुमि त हाणे इज़त कोन्हे का, हिन करे पाण इस्तीफ़ा ॾेई हलियो आयुसि। मूंखे सिर्फ़ु 10 लख रुपया, 10,000 रुपया ॾिना, सिर्फ़ु 10,000 रुपया, वधीक पाई बि न ॾिनी। अवां रसूल बख्श जोखियो जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुनजे वारसनि जी बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो ऐं हिते MP खां हिननि मुतालबो कयो जीअं त ग़रीब सिंध घारो में जेको रसूल बख्श जोखियो जी ड्यूटी जेकी बाल कनि, जीअं त हू पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघे। कैमरा में जीवन जोखियो सां गॾु रिपोर्टर हकनवार चंडियो, जेकब न्यूज़ ठटो।